जाइज़ कम पूरा थियनि हिन हवाले सां को वज़ीफ़ो इरशाद फ़रमायो। ॾिसो, सभ खां वॾो वज़ीफ़ो त इहो आहे जो बंदो अल्लाह पाक जी बारगाह में दुआ घुरंदो रहे। दुआ उ सिलाहुल मुमिन, दुआ मोमिन जो हथियार आहे। अच्छा, ॿियो वरी इहो त दुआ इबादत जो मग़ज़ बि आहे ऐं उन इबादत जा कुझु आदाब आहिनि जो दुआ में हथ अहिड़ी तरह खणो जो सीने जी सिधाई में हुजनि या कुल्हनि जी सिधाई में या मुंहं जी सिधाई में या एतिरा बुलंद कजनि जो बग़ल जी अछाण नज़र अचे। इहे इन जा आदाब आहिनि। अच्छा, पोइ इहो त चइनी सूरतुनि में तेरियूं बिल्कुलु सिधियूं रहनि जो दुआ जो क़िबलो आसमान आहे। त सभ खां वॾो वज़ीफ़ो त इहो जो अल्लाह पाक जी बारगाह में अर्ज़ु कंदो रहे, दुआ घुरंदो रहे। ऐं ॿियो इहो त बंदे खे घुरिजे त फ़र्ज़ नमाज़ अदा करण खां बाद उते ई वेठो हुजे, उते ई दुआ घुरे, छो त नमाज़ खां बाद दुआ घुरणु इहा क़बूलियत जे वधीक वेझो आहे। ऐं वधीक ई त 100 भेरा या सलामूं पढ़े उन खां बाद दुआ घुरे, इंशा अल्लाहुल करीम करम थींदो ऐं जाइज़ हाजत पूरी थींदी।